झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे क्रिशा अमित कुमार हिरानी। मां सीनियर KG-B में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे सिंधु एजुकेशन सोसाइटी प्री प्राइमरी स्कूल। मां हिकु वेद ॿुधाईंदसि। बांदरमल जी छटी पुड़ाड़ी, बांदरमल जी छटी पुड़ाड़ी, चैन हथनि ते आहे गाड़ी। बांदरमल जी छटी पुड़ाड़ी, चैन हथनि ते आहे गाड़ी। जॾे करे वीर करे वसकारा, छुटनि छटिया माथा रे सारा, करे पुसाए पाड़ी पाड़ी। बांदरमल जी छटी पुड़ाड़ी, चैन हथनि ते आहे गाड़ी। जॾे थिए तो सिका व्याकुल, चवे छटीअ खे बांदरमल दिए उड़ाड़े में भी साड़ी। बांदरमल जी छटी पुड़ाड़ी, चैन हथनि ते आहे गाड़ी। खुले रखी बंदूक ॿधाए, पुछंदो आहे गोत ॿुधाए, बेके वैशा घर जी ॾाड़ी। बांदरमल जी छटी पुड़ाड़ी, चैन हथनि ते आहे गाड़ी। वीर करे वसकारा, छुटनि छटिया माथा रे सारा, करे पुसाए पाड़ी पाड़ी। बांदरमल जी छटी पुड़ाड़ी, छटी पुड़ाड़ी, छटी पुड़ाड़ी। थैंक यू।